أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم अल्लाह जे नाले सां शुरू जेको निहायत मेहरबान हमेशा बाचारो आहे। إذا وقعت الواقعة जॾहिं वाक़े थियण वारी क़यामत वाक़े थींदी, ليس لوقعتها كاذبة उन जे वाक़े थियण में को बि कूड़ न आहे। خافضة رافعة उहा क़यामत कंहिंखे हेठि करण वारी कंहिंखे मथे करण वारी आहे। إذا رجت الأرض رجا जॾहिं ज़मीन ॾकंदी शदीद दुबण लॻंदी وبست الجبال بسا ऐं जबल टुटी ज़रा ज़रा थी वेंदा فكانت هباء منبثا पोइ उहे दज़ बणिजी पखिड़िजी वेंदा। وكنتم أزواجا ثلاثة ऐं तव्हां टिनि क़िस्मनि में विरहाइजी वेंदव। فأصحاب الميمنة ما أصحاب الميمنة पोइ हिकिड़ा साॼे पासे वारनि जी कहिड़ी ॻाल्हि कजे। وأصحاب المشأمة ما أصحاب المشأمة ऐं ॿिया खाॿे पासे वारा कहिड़े न बुरे हाल में हूंदा खाॿे पासे वारा। والسابقون السابقون ऐं टिया गोए खणण वारा उहे अॻिते निकिरण वारा आहिनि। أولئك المقربون इहे ई माण्हू अल्लाह जा मुक़र्रब हूंदा। في جنات النعيم नेमतनि जे बाग़नि में रहंदा। ثلة من الأولين उन्हनि मुक़र्रबिन में वॾी जमात अॻिन माण्हुनि मां हूंदी। وقليل من الآخرين ऐं पोयनि माण्हुनि मां उन्हनि में थोरा हूंदा। على سرر موضونة उहे मुक़र्रब सुनहरी तख़्तनि ते हूंदा। متكئين عليها متقابلين उन्हनि ते विहाणा लॻाए आम्हूं साम्हूं वेठा हूंदा। يطوف عليهم ولدان مخلدون हमेशा हिकु ई हाल में रहण वारा नौजवान ख़िदमतगार संदन चौधारी पिया घुमंदा। بأكواب وأباريق وكأس من معين कूज़ा कंवरा ऐं चश्मनि मां वहंदड़ शफ़ाफ शराबे कुर्बत जा प्याला खयो ख़िदमत में हाज़िर रहंदा। لا يصدعون عنها ولا ينزفون उन्हनि खे न त उन जे पीअण सां मथे जे सूर जी शिकायत थींदी ऐं न ई अक़ल में फुतूर ऐं बदमस्ती ईंदी। وفاكهة مما يتخيرون ऐं जन्नती खादिम फल ऐं मेवा खयो पिया घुमंदा जिन खे उहे मुक़र्रब आना पसंदि कंदा। ولحم طير مما يشتهون ऐं पखियुनि जो गोश्त बि मौजूदु हूंदो जंहिंजी उहे इहे कुर्बत ख़्वाहिश कंदा। وحور عين ऐं ख़ूबसूरत वॾियुनि अखियुनि वारियूं हूरूं बि उन्हनि जी रिफ़ाक़त में हूंदियूं। كأمثال اللؤلؤ المكنون ॼण महफ़ूज़ लिकायल मोती हुजनि। جزاء بما كانوا يعملون ही उन्हनि नेक अमलनि जी जज़ा हूंदी जेके उहे कंदा रहिया हुआ। لا يسمعون فيها لغوا ولا تأثيما उहे उन में न का बेहूदगी ॿुधंदा
ऐं न का गुनाह जी ॻाल्हि إلا قيلا سلاما سلاما मगर हिकु ई ॻाल्हि त ही सलाम वारा हर तरफ़ खां सलाम ई सलाम ॿुधंदा وأصحاب اليمين ما أصحاب اليمين ऐं साॼे पासे वारा कहिड़ी ॻाल्हि कजे साॼे पासे वारनि जी في سدر مخضود उहे बिना कंडे वारियुनि ॿेरियुनि में وطلح منضود ऐं हिक ॿिए मथां सथियल केलनि में وظل ممدود ऐं डिघियुनि डिघियुनि पखिड़ियल छांवनि में وماء مسكوب ऐं वहंदड़ ऐं छुलकंदड़ पाणीअनि में وفاكهة كثيرة لا مقطوعة ولا ممنوعة ऐं घणनि फलनि ऐं मेवनि में मज़ा माणींदा हूंदा जेके न कॾहिं ख़तमु थींदा ऐं न उन्हनि जे खाइण जी मना हूंदी وفرش مرفوعة ऐं उहे ऊचनि आलीशान फर्शनि ते रहियल हूंदा إنا أنشأناهن إنشاء बेशक असां उन्हनि हूरनि खे हुस्न ऐं नज़ाकत जो आईनादार ख़ासि खिलकत ते पैदा फरमायो आहे فجعلناهن أبكارا पोइ असां उहे कुंवारियूं बणायूं आहिनि عربا أترابا जेके तमामु मुहबत कंदड़ मुर्सनि जूं हम उमर आहिनि لأصحاب اليمين इहे हूरूं ऐं ॿियूं नेमतूं साॼे पासे वारनि जे लाइ आहिनि ثلة من الأولين उन्हनि में वॾी जमात अॻियनि मां हूंदी وثلة من الآخرين ऐं उन्हनि में पोयनि मां बि वॾी जमात हूंदी وأصحاب الشمال ما أصحاب الشمال ऐं खाॿे पासे वारा कहिड़ा न बुरा आहिनि खाॿे पासे वारा في سموم وحميم जेके दोज़ख जी सख़्त गरम हवा ऐं टहकंदड़ पाणीअ में وظل من يحموم ऐं कारे दूंहं जे छांव में हूंदा لا بارد ولا كريم जेको न कॾहिं थधो हूंदो ऐं न फरहत ॾींदड़ हूंदो إنهم كانوا قبل ذلك مترفين बेशक उहे दोज़खी उन खां अॻी दुनिया में ख़ुशहाल रही चुका हुआ وكانوا يصرون على الحنث العظيم ऐं उहे वॾे गुनाह यानी कुफ्र ऐं शिरक ते इसरार कंदा हुआ وكانوا يقولون أئذا متنا وكنا ترابا وعظاما أئنا لمبعوثون ऐं चवंदा हुआ त छा जॾहिं असां मरी वेंदासीं ऐं असां मिटी जो ढेर ऐं सड़ियल हॾियूं थी वेंदासीं त छा असां ॿीहर जीअरा करे उथारिया वेंदासीं أو آباؤنا الأولون قل إن الأولين والآخرين ऐं छा असांजा अॻियां अबा ॾाॾा बि जहिड़ा कया वेंदा तव्हां फरमायो बेशक अॻियां ऐं पुठियां لمجموعون إلى ميقات يوم معلوم सभ जा सभ हिकु मुक़रर ॾींहं जी मुक़रर वक़्त ते गॾु कया वेंदा ثم إنكم أيها الضالون
बेशक तव्हां ए गुमराहो कूड़ो सड़न वारो لآكلون من شجر من زقوم तव्हां ज़रूर कंडेदार थोहर जे वण मां खाइण वारा आहियो فمالئون منها البطون पोइ उन मां पंहिंजो पेट भरण वारा आहियो فشاربون عليه من الحميم पोइ उन ते सख़्त टहकदड़ पाणी पीअण वारा आहियो فشاربون شرب الهيم पोइ तव्हां सख़्त उञायल उठ जे पीअण वांगुरु पीअंदड़ आहियो هذا نزلهم يوم الدين उहा क़यामत जे ॾींहुं उन्हनि जी महिमानी हूंदी نحن خلقناكم فلولا تصدقون असां ई तव्हांखे पैदा कयो हो पोइ तव्हां ॿीहर पैदा करण जी तस्दीक छो नथा करियो أفرأيتم ما تمنون भला इहो ॿुधायो जेको लुत्फ़ो पैदा कंदड़ कतरो तव्हां रहम में टपकायो था أأنتم تخلقونه أم نحن الخالقون त छा उन मां इंसान खे तव्हां था पैदा करियो या असां पैदा कंदड़ आहियूं نحن قدرنا بينكم الموت وما نحن بمسبوقين असां ई तव्हां जे विच में मौत खे मुक़रर फरमायो आहे ऐं असां उन खां पोइ ॿीहर ज़िंदा करण खां बि आजिज़ न आहियूं على أن نبدل أمثالكم وننشئكم فيما لا تعلمون इन ॻाल्हि खां बि आजिज़ न आहियूं त तव्हां जहिड़नि ॿियनि खे बदिलाए बणाए छॾियूं ऐं तव्हांखे अहिड़ी सूरत में पैदा करियूं जंहिंखे तव्हां ॼाणो बि नथा ولقد علمتم النشأة الأولى فلولا تذكرون ऐं बेशक तव्हां पहिरीं पैदाइश जी हक़ीक़त मालूम करे वरिती पोइ तव्हां नसीहत छो नथा क़बूलियो أفرأيتم ما تحرثون भला इहो त ॿुधायो जेको ॿिज तव्हां पोखियो था أأنتم تزرعونه أم نحن الزارعون त छा उन मां फसल खे तव्हां था उगायो या असां उगाइण वारा आहियूं لو نشاء لجعلناه حطاما فظلتم تفكرون जेकॾहिं असां चाहियूं त उन खे ज़रा ज़रा करे छॾियूं पोइ तव्हां हैरत ऐं पशेमानी ई कंदा रहिजी वञो إنا لمغرمون ऐं चवण लॻा असां ते चटी पइजी वई بل نحن محرومون बल्कि असां बेनसीब थी वियासीं أفرأيتم الماء الذي تشربون أأنتم أنزلتموه من المزن أم نحن المنزلون भला इहो ॿुधायो जेको पाणी तव्हां पियो था छा उन खे तव्हां ककर मां लाथो आहे या असां लाहिण वारा आहियूं لو نشاء جعلناه أجاجا فلا تشكرون जेकॾहिं असां घुरूं त उन खे खारो बणाए छॾियूं पोइ तव्हां शुक्र अदा छो नथा करियो أفرأيتم النار التي تورون أأنتم أنشأتم شجرتها أم نحن المنشئون भला इहो ॿुधायो जेका बाह तव्हां ॿारियो था
छा उन जे वण खे तव्हां पैदा कयो आहे या असां उन खे पैदा फरमाईंदड़ आहियूं نحن جعلناها تذكرة ومتاعا للمقوين असां ई उन वण जी बाह खे जहन्नम जी बाह जी याद ॾियारण वारी नसीहत ऐं इबरत ऐं झंग जे मुसाफ़िरनि लाइ नफ़े जो कारण बणायो आहे فسبح باسم ربك العظيم उहे पंहिंजे अज़ीम रब जे नाले जी तस्बीह करियो فلا أقسم بمواقع النجوم पोइ आऊं उन्हनि जायुनि जो कसम थो खणा जिते जिते क़ुरान जा मुख़्तलिफ़ हिस्सा रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लहनि था وإنه لقسم لو تعلمون عظيم ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो त बेशक ही तमामु वॾो कसम आहे إنه لقرآن كريم बेशक ही वॾी अज़मत वारो क़ुरान आहे जेको वॾे अज़मत वारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लहे पियो थो في كتاب مكنون इन खां पहिरीं ही लोहे महफूज़ में लिखियलु आहे لا يمسه إلا المطهرون उन खे पाक तहारत वारनि माण्हुनि खां सवाइ को बि न छुहंदो تنزيل من رب العالمين तमाम जहाननि जे रब जी तरफ़ां लाथो वियो आहे أفبهذا الحديث أنتم مدهنون उहे छा तव्हां इहे कलाम खे घटि था सम्झो وتجعلون رزقكم أنكم تكذبون ऐं तव्हां पंहिंजो रिज़्क़ ऐं नसीब इन ॻाल्हि खे बणायो आहे त तव्हां उन खे कूड़ो चवंदा रहो فلولا إذا بلغت الحلقوم उहे छो नथा रूह खे वापसि मोटाइनि जॾहिं उहो उॾामण जे लाइ निड़ीअ ताईं अची थो पहुचे وأنتم حينئذ تنظرون ऐं तव्हां उन वक़्तु ॾिसंदा ई रहंदा आहियो ونحن أقرب إليه منكم ولكن لا تبصرون ऐं असां उन मरण वारे खे तव्हां जी भेट में वधीक वेझा हूंदा आहियूं ऐं तव्हां असां खे नथा ॾिसो فلولا إن كنتم غير مدينين पोइ छो नथा ईअं करियो जेकॾहिं तव्हां कंहिंजी मिल्कियत ऐं वस में न आहियो ترجعونها إن كنتم صادقين त उन रूह खे वापसि मोटायो जेकॾहिं तव्हां सचा आहियो فأما إن كان من المقربين فروح وريحان وجنة نعيم पोइ जेकॾहिं उहो वफ़ात कंदड़ मुक़र्रबिन मां हो त उन जे लाइ सुरूर ऐं फरहत ऐं रूहानी रिज़्क़ ऐं आराम ऐं नेमतनि भरी जन्नत आहे وأما إن كان من أصحاب اليمين فسلام لك من أصحاب اليمين ऐं जेकॾहिं उहो असहाबुल जमीन मां हो त उन खे चयो वेंदो तूं जे लाइ साॼे पासे वारनि जी तरफ़ां सलाम आहे या ए नबी तव्हां ते असहाब यमीन जे तरफ़ां सलाम आहे وأما إن كان من المكذبين الضالين
ऐं जेकॾहिं उहो मरण वारो कूड़ो चवंदड़ गुमराहनि मां हो त उन जी सख़्त टहकंदड़ पाणीअ सां महिमानी थींदी وتصلية جحيم ऐं उन जो अंजाम दोज़ख में दाख़िल कयो वञणु आहे إن هذا لهو حق اليقين बेशक इहो ई क़तई तौर ते हक़ुल यकीन आहे فسبح باسم ربك العظيم पोइ तव्हां पंहिंजे अज़ीम रब जे नाले जी तस्बीह करियो صدق الله العظيم